अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ख़बरुनि जो स्लो जारी है। तव्हां मथे जी मां ख़बर शेयर कंदा हलूं। मथे जे टाउन मुलाज़िमनि तरफ़ां मुतालबनि जी मंज़िल लाइ वाद पगार ऐं डिफरेंस न मिलण ख़िलाफ़ टाउन ऑफिस में 3 ॾींहं बि कमु छॾे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी मुज़ाहिरो खणे मैन सखल लाड़काणो रोड ते धरणो हणी नारेबाज़ी कई ऐं ड्राइवर अब्दुल वाहिद काके पोटो तरफ़ां पाण खे बाहि ॾेई सारण जी कोशिशि कई। पाण खे बाहि ॾेई सारण जी कोशिशि कंदड़ मुलाज़िम खे साथी मुलाज़िमनि बचाए वरितो। अब्दुल जब्बार मंगी, आमिर ताइम, बख्तियार शाह, कामरान भट्टी, राशिद मखदूम, अब्दुल हक, हाजी बख्श, फैज़ मोहम्मद, एहसान शेख जी अॻुवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पूरे सिंध टाउन में मुलाज़िम वाधू पगार ऐं डिफरेंस करनि था, पर ही मदरची टाउन कमेटी मदरची जे मुलाज़िमनि खे पंहिंजा हक़ नथा ॾिना वञनि। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि वधीक चयो त जेकॾहिं असांखे पंहिंजा हक़ नथा ॾिना वञनि त मुलाज़िम वहीद काके पोटो वांगुरु सभई मुलाज़िम पाण खे बाहि ॾेई साड़ी छॾींदासीं, जंहिंजो ज़िम्मेवार एडमिनिस्ट्रेटर खानपुर हूंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।